केतरा पन्न हूंदा अंदाज़न हिन वण में? इहो कहिड़ो सवाल आहे? तव्हांखे ॾिसी त ईअं ई थो लॻे त तव्हां हिन वण जे पननि खे ॻणण जी कोशिश करे रहिया आहियो, उहो बि बग़ैर कंहिं खलल जे। खलल त पैदा थी चुकियो आहे अव्हां जे हिते अचण सां। खलल त पैदा थियणु घुरिजे, छो जो इंसान पत्थर जो बुत बणिजी वेंदो आहे, जीअं अॼुकल्ह तव्हां बणिजल आहियो। ॾिसो, जेकॾहिं तव्हांजो को वेझो अज़ीज़ कोमा में आहे त इन जो मतिलबु हरगिज़ इहो न आहे त तव्हां बि हुन सां गॾु कोमा में हलिया वञो। त पोइ छा करणु घुरिजे? ॾिसो, सभिनी खां पहिरियां त तव्हांखे कोमा मां ॿाहिरि निकिरणु घुरिजे, माण्हुनि सां मिलणु घुरिजे, ॿाहिरि घुमणु फिरणु घुरिजे, हिकु नॉर्मल शख़्स वांगुरु। ईअं गुमसुम बुत बणिजी वेहण सां कुझु बि न थींदो। मायरा जी तबियत ते को फ़र्क़ु न पवंदो, उल्टो तव्हां पंहिंजी तबियत ख़राब करे विझंदा। अगर इंसान के पंहिंजी ज़िंदगी में थोड़ो सुकून खपे ऐं हू किथे कुछ देर अकेलो वेहे, त इन जो मतलब इहो न हूंदो त हू कोमा में हलियो वियो आहे। सुठी ॻाल्हि आहे। भला अञा केतिरी देर हिते बीहण जो इरादो आहे? ख़बर न आहे, मुंहिंजो को सॼे ॾींहं जो टाइम टेबल न ठहियल हूंदो आहे त मूंखे 5 मिंट हिते लॉन में गुज़ारणा आहिनि, 5 बजे चांहि पीअणी आहे ऐं 9 बजे सुम्ही पवणो आहे। त पोइ तव्हां मूंसां गॾु हलो। केॾां? केॾां बि, जिते तव्हांजी दिलि विंदरे। न, ॿाहिरि वञण जो मूड न आहे। मूड ठही वेंदो, तव्हां हलो त सही। तव्हां ऑर्डर पिया ॾियो। न, ऑर्डर नथो ॾियां, मां त गुज़ारिश थो कयां, कॾहिं कॾहिं हिन ग़रीब खे बि मौक़ो ॾींदा कयो, तव्हांजी दिलि विंदरी वेंदी। ठीकु आहे, हलो अॻियां ते। प्लीज़। फसिया, मैं तो चुप चुप छो आई। छा चवां तोखे? मूंखे त कुछ समझ में ही नथो अचे। ॾिस, मुंहिंजो मतिलबु आहे त जेको थियणो हो उहो थी चुको आहे, इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। पर तूं पंहिंजो पाण खे केसि ताईं अज़ियत में मुब्तला रखंदी? मुंहिंजी भेण आहे तोखे, मुंहिंजी परेशानी बि त हिकु हक़ीक़त आहे न। अच्छा ठीक है, आहिस्ता आहिस्ता हालत सही थी वेंदी, तू थोड़ी हिम्मत कर। फसिया तो खबर आ, अज मां तमाम घणो खुश है। छो? केड़ी केड़ी खुशी आहे? तो सा हिते अची करे। फसिया, अगर मां कुछ चवां तोखे बुरो तो न लगंदो? हाँ कर भले, मां माइंड कोन कंदम। वक्त ऐं हालातन सां गॾु हलणो पवंदो आहे। फसिया, मां ॼाणा थो तूं मायरा जे करे घणो डिस्टर्ब। हमेशा हिकिड़ी ॻाल्हि सोचणु सही न आहे। फसिया, जेतोणीक त आखिर छा थो चवणु चाहीं तोखे? फसिया, मां इहो थो चवणु चाहियां, को ॿियो बि आहे जेको तुंहिंजी तवज्जो जो मुंतज़िर आहे। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।